पुलिस मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कयूं आहिनि। जामशोर मां खे आगाह कयूं पिया। जामशोर जे सीआईए पुलिस मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में नादर बिरोही, सुहेल रिंद, वसीम रिंद, अली खोसो ऐं नदीम खोरखानी शामिल आहिनि। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। जामनगर जे सीआईए पुलिस जूं मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवायूं 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी कयल 16 मोटरसाइकिलूं हथ कई वयूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल जवाबदारनि में नादर बिरोही, सुहेल रिंद, वसीम रिंद, अली खोसो ऐं नवीद खोरखानी शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। जामशोर मां सीआईए पुलिस जे मुख्तलिफ़ इलाक़नि में कार्रवायूं 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। चोरी कयल 16 मोटरसाइकिलूं भी हथ कई वयूं आहिनि। पुलिस मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि में नादर बिरोही, सुहेल रिंद, वसीम रिंद, अली खोसो ऐं नवीद खोरखानी शामिल आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जामशोर मां अज़ीम बारी जो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अज़ीम, छा तफ़सील आहिनि? जी वक्त बिल्कुल जामशोर में सीआईए पुलिस मुख्तलिफ इलाक़नि में कार्रवायूं करे 5 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे मुख्तलिफ इलाक़नि मां फुर ऐं चोरी कयल 16 खां मथे मोटरसाइकिलूं हथ करे वरितियूं आहिनि। केस दाख़िल कयो वियो आहे। सीआईए इंचार्ज आहे नेक मोहम्मद खोसे जी अॻुवाणी में पुलिस मुख्तलिफ इलाइक़नि कोटड़ी, जामशोरो, हैदराबाद, कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको आहे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे 5 ॾोहारियुनि नादिर बिरोही, सोहेल रिंद, वसीम रिंद, अली बहनियो खोसो, नवीद खोरखानी खे गिरफ़्तार करे मुख्तलिफ इलाइक़नि मां फुर ऐं चोरियूं कयल 16 मोटरसाइकिलूं जेके आहिनि हथ करे वरितियूं आहिनि। केस दाख़िल कयो वियो आहे। सिलसिले में मुंहिंजो राब्तो थियो आहे एसएसपी जामशोरो मोहम्मद तारिक नवाज़। हुन ॿुधायो त सीआईए पुलिस जेको आहे मुख्तलिफ इलाइक़नि में ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कंदे 5 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां चोरियूं ऐं फुर कयल जेके आहिनि 16 मोटरसाइकिलूं जेके आहिनि उहे बरामद कयूं आहिनि। एसएसपी जो वधीक चवणु त ॾोहारी जेके आहिनि उहे मुख्तलिफ इलाइक़नि मां जेके आहिनि उहे ॾोह करे अची मोटरसाइकिलूं जेके आहिनि जामशोरो ऐं कोटड़ीअ जे इलाइक़े में रखंदा। जंहिंखां पोइ सीआईए पुलिस खे अहिड़ो असां जांच लाइ जेको मोकिलियो, जंहिंखां पोइ हिन वक़्तु 5 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे 16 मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि। एसएसपी जो वधीक चवणु त कार्रवायूं जेके आहिनि उहे असांजूं जारी आहिनि। वधीक जेके आहिनि उहे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण मुख़्तलिफ़ पुलिस टीमूं जेके आहिनि उहे मोकिलियूं वियूं आहिनि ऐं पुलिस टीमूं जेके आहिनि उहे जोड़ियूं बि वियूं आहिनि जेके छापा हणी रहियूं आहिनि। ॾोहनि ते जेको आहे जल्द ज़ाब्तो कयो वेंदो। अॼु सीआईए पुलिस तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे 5 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां मोटरसाइकिलूं फुर थियल ऐं चोरी थियल जेके आहिनि हथ करे वरितियूं आहिनि। जी अज़ीम बारी जो तफ़सील